मलकानी शरीफ 28 ऐं खैरपुर गंबो 27 जी टोटल 13 पोलिंग ते वोटिंग थी। पुलिस अलर्ट रही ऐं रेंजर्स गश्त कयो। एसएस न्यूज़ रिपोर्टर विशाल रिबाड़ी मूजिब मलकानी शरीफ 28 ऐं खैरपुर गंबो 27 ते 40,000 वोटर पीपल्स पार्टी, मिर्ज़ा ग्रुप ऐं राजोणी इतिहाद जे बीठल उम्मीदवारनि खे पंहिंजा वोट ॾिना। यूनियन काउंसिल मलकानी शरीफ 28 जे 7 पोलिंग ते 18,000 वोट दाख़िल आहिनि, जिथे ज़िले काउंसिल जे सीट ते पीपल्स पार्टीअ जो ग़ुलाम नबी मलकानी ऐं यूसी चेयरमैन सीट ते अज़ीम खान लगारी साम्हूं मुक़ाबले में मिर्ज़ा ग्रुप जो गुल ज़ेब ख़ासखेली ऐं लुत्फ़ अली मलकानी बीठल हुआ, जॾहिं त यूसी 27 खैरपुर गंबो ते टोटल 6 पोलिंगूं आहिनि। टोटल वोट 12,000 दाख़िल आहिनि। ज़िले काउंसिल जी सीट ते पीपल्स पार्टीअ जो हाजी मुख्तियार अली पिताफ़ी ऐं यूसी चेयरमैन ते अख्तर अली पिताफ़ीअ जे साम्हूं मिर्ज़ा ग्रुप पैनल जो चेलाराम रिबारी ऐं यूसी चेयरमैन ते एजाज़ अली पिताफ़ी उम्मीदवार बीठल आहिनि।